हर टेम दी आदि राज टेमा माई जाओ रैया नंदो बच्चो जागे जीजल अम्मा का पूछे थियो अम्मा केड़ी गाला अम्मा तो रोई रही है माई गाल के दिखायो बच्चे के बच्चा तो आराम कर तो जो मसलो ना है पर पुट भी पुट हो अम्मा सा वफादारी करावा हो मां ते जो फरमा बरदार बच्चो हो वरी तो पुट ते अम्मा मुके हाल बुधाए देशानी तू मुके किसो न बुधाई दिया हाल पंजी रोण की वजह न बुधाई दिया मां ते तानी दे आराम तो न तंदो आखिरकार जीजल अल्लाह फरमायो बच्चा फिर मदीने के गलियन गलिया हजरत बिलाल ऐलान कयो हलो हलो मदीने वाले वीर जो हुक्म चवा जंग की तैयारी करो पुटरवा की को पुटरो के कोन को एकरे जवान बच्चो हजरत मुस्तफा जी कदमन ता कुर्बान करे छया वाह वाही को ये मोहब्बत के सलामा असी तली मुस्तफा जो पैगाम बुधायो अरे मस्जिद में आजान के हैया अल सलाह हैया अल फलाह असी तली मर्दन के का खबर पा के जो पैगाम या माया मुस्तफा जो पैगाम दे करे सारो चला रोई रही है आने आखिरकार बच्चों मात से अम्मा रोना जेकने तो जो जवान बच्चो ना है तो मके वठी हल मुस्तफा जो कदमन ता मां कुर्बान किया गेला तैयार आया तो सुभान अल्लाह मां चान की बच्चो तू नजर आई तुके मां किए वठी हला वो बच्चो तुझे ना मुझे अम्मा इस्लाम जे लाए शरीयत के अंदर यकीनन ते जान की बच्चे की कीमत वटे जान की भी आई कीमत अम्मा मुके वठी हल मुस्तफा जे नाले ता मुके कुर्बान करवा कुर्बान किया गेला तैयार आया मुखाला कर से कलख भेरा मुझो मदनी सलनार से अरे नंढो बच्चो 6 साल जो घर बच्चो अजा सातवां जे घर में 6 साल जा बच्चा पीछे पानी पींदा पीछे पेशाब कंदा अंदाज़ो कर तबियत की चीज हो दिया आखिरकार मां मजबूरा जीजल अम्मा बच्चे के वतो मस्जिद नबी के दरवाजे से हाजिर था बिठाओ ता अंदर सहाबा मौजूद आई हेदा मेरी जान जो सरदार ने तो मदीने के वीर जी निगाह पई आए नन्हे बच्चे जे मथा न माई जे मथा मदीने के वीर फरमायो बिलाल हट करे लगे या रसूल अल्लाह आका फरमायो बिलाल अज इस माई छो पर्दे में आई इन तो बच्चो छो आयो माई का कुछ अम्मा तो जो केड़ो मसलो हजरत बिलाल वयो माई की प्यारा बिलाल रात तुझे ज़बान का ऐलान दो इनके मथा मुझो आराम खत्म थी वयो बिलाल जो बच्चो ना की नजो निकर खणी आया वनी मुस्तफा जे हवाले करे आज जो बच्चो तुझे कदमन का कुर्बान है हजरत बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला मुझे महबूब जे सामने बच्चे की मदीने की रही हथ मथा सिसी जे मथा घुमाए आका फरमायो बच्चा तो नंढड़ो आई तो यतीम आई माई की चो जरे भी मैदान में अचण जो दादा थींदो को पाण मैदान के घुराईंदो बस तो हिन बच्चे जी देखभाल करो जरे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह लाल काज़िम के अजर अता फरमाइंदो सोही तोखे अल्लाह अजर अता फरमाइंदो ओ मुसलमानों दोस्तों छाए या मोहब्बत आए नहीं जे करे यार पंजे महबूब सा प्यार कर अरे दुनिया जा यार बेवफा मोटा दादा धन करंदा तो नहीं दो वफादार नबी एड़ो जो मिठा कब्र में तो ऐसा जी मदद कंदो हशर जे मैदान में जिते आदम अलैहिस्सलाम नची नची कंदो हिक मदीने वारो कोठो होंदो जो असाई उम्मत के सगड़ा तो कंदो सबई बेवफा जा मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत
असां तुंहिंजे ख़ातिर हुन उमार में थे ॾिसो घोट केॾो गुरबदार आहे असां तुंहिंजे ख़ातिर हुन उमार में थे ॾिसो घोट केॾो गुरबदार आहे सुभान अल्लाह अज असां तव्हांखे महबूब याद न आहे अज असां तव्हांखे सलात सलाम जे लाइ टाइम कोन थो मिले हिनजी नात ॿुधण जे लाइ टाइम कोन थो मिले पर मुंहिंजा मित्र महबूब जो उहो शान आहे उम्मत सां एतिरो क़दर प्यार करे रहियो आहे तोखे ख़बर आहे तूं सिकीअ तो बोला मूंखे मदीनो ॾेखार मूंखे मको ॾेखार अरे मके खे मको छो थो चईं अॼु मके जे लाइ छो थो सुञीअ तोखे ख़बर आहे मक्के के इज्जत जेका मिले मक्के का जेके अज़मत मिले यो मदीने वाले वीर जो सदको अल्लाह फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत बिहाज़ल बलद अल्लाह फरमाए मूंखे मक्के जे शहर जो कसम आहे मुंहिंजा दोस्त इंसान सोचींदा हिते हाजी वेठा उम्रे वारा वेठा अदा मक्के में दाख़िल कंदा अल्लाह जो घर काबो भी मक्के में आहे सफा मरवा भी मक्के में आहे मुंहिंजा दोस्त हज़रत असद मक्के में आहे मक़ाम इब्राहिम भी मक्के में आहे हाणे इंसान सोचींदो आहे मौला तो मक्के के इज्जत बख़्शे मक़ाम इब्राहिम जे करे आबे ज़मज़म जे करे पर अल्लाह तो जवाब देवा अंत हिल्लुम बिहाज़ल बलद सुभान अल्लाह अब फरमाए महबूबा मक्के के जेका कसम कयो उन जे करे इन शहर में तो महबूब जा कदम लगा तो चांद मकसद न महबूब घर में वनी करे मोइतो जलाल गुरवाही एरो गुरगुजार नबिया तो मुजा मिसा असई तवाज मता भी हलदा असी सही उन महबूब सा प्यार कयो है यारो हजरत इमाम अहमद बिन हंबल इमाम गजाली रहमतुल्लाह अलैह इन जिन बुजुर्ग लिखो आ जब मुसलमान कब्रिस्तान ते वने तो कब्रिस्तान ते वनी करे जे करे तू कुरान न पढ़ियो आई अवल सलाम जो तो सूरे फातिहा पढ़ सूरे इखलास पढ़ सूरे फलक पढ़ सूरे नास पढ़ सिर्फ ये सूरतूं पढ़ी तो हदियो मोगली तुई यो हदियो मुजण सा तो जो मैयत कबर वारे के हदियो यानी सवाब भी पहुंचंदो आहे कबर वारो खुश भी थींदो आहे हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला जरे पंहिंजे साथियुनि सां गॾु ही कब्रिस्तान तां गुज़रा अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला बीठो आहे पाण फरमाई साथियो थियो हिन कबर वारे खे सलाम चओ साथी चवण लॻा अबू हुरैरा हिन खे छा सलाम करियो ही त मरी वियो आहे हिन जे मथां मण मिटी जा अची विया छो सलाम करियो हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला फरमायो यादि हे कबर वारो जिया दुनिया में तव्हांखे सुञातई ते अॼु कबर जे मथां बीठा आहियो तव्हांखे सुञाणंदो बि आहे तव्हांजे सलाम जो जवाब बि ॾींदो आहे त मालूम जो मुसलमान जे मथां हक़ आहे मुंहिंजा दोस्तो मुसलमान पाण में मिले अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू चो वरी मुसलमान जे पिते जी कब्र ते वञे अम्मा जी कब्र ते वञे मुसलमान जी कब्र ते वञे उत भी करे कब्र वारे के विसारना उत भी करे कब्र वारे के सलाम जो अस्सलाम अलैकुम या अहलल क़ुबूर कब्र वारे के सलाम कदोई तोखे जवाब ॾींदो तोखे ॾिसी करे खुश भी थींदो आहे इहो छा आहे हे दुआ मुजादा मरण खां बाद गुस्ल मरण खां बाद जनाज़े जी दुआ कब्र ते दुआ टे जी दुआ 40 जी दुआ जुमे जो दुआ यो सब कुछ सदको आहे मदीने वारे वीर जो आहे छो जो महबूबन हर के मुई तुझे ला पहुंचो रब फरमायो हबीब परेशान उम्मत जे ला नबी महबूबा जुमे जी रात तुझे उम्मत जे ला जुमे जो ईद तुझे उम्मत जे ला 27 रजब तुझे उम्मत जे ला 15 शोभा तुझे उम्मत जे ला 27
कदर जी रात जे उम्मत जे लाइ ईद जो ॾींहुं तुझे उम्मत जे लाइ और मरी वेंदा उन जे लाइ मोमिन दुआऊं घुरंदा इन्हनि जे दुआ जे सदके मां तुझे उम्मत जा गुनाह माफ़ फरमाईंदुसि वो तुझा थोरा मदनी लायण खां लंघे वो तुझा थोरा मदनी लायण खां लंघे वो तुझे गुनाह गालियों बड़ा खां लंघे मुसलमानों इन महबूब जो थोरो असाई ताज मथा यारो जो अल्लाह ताला है नेमतूं मुई तोखे नसीब कयो आहिनि बस अल्लाह तां या दुआ घुरंदो करियो अल्लाह शलन महबूब जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए इने मुस्तफा जी मोहब्बत में रब शल जियारे इने महबूब जी मोहब्बत में शल जिंदगी जा बसार पूरा करने की तौफीक अता फरमाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या आसमान खामोश न जे नंढा मोहब्बत सा ईमान की दूर खोज मुई तुझो दुरूद मदीने जो मीर गुंबद खराम बुधी भी रहियो आहे पंहिंजे आशिकनि खे ॾिसी भी रहियो आहे हेॾे न्यारो मुंहिंजा मिठा सिर्फ़ धावा न आहे सिर्फ़ ॻाल्हि न आहे जॾहिं अल्लाह जा महबूब जन्नत जो सैर करण जे लाइ विया मेराज जी रात मुंहिंजा महबूब जॾहिं जन्नत जो सैर कंदे कंदे मोटी मेराज करे आया फर्श ते जॾहिं पहुता हज़रत बिलाल के हबीब फरमायो प्यारा बिलाल रात तुझे कदमन जो आवाज मोहम्मद जन्नत में ॿुधो आहे सुभान अल्लाह अरे जेको महबूब जन्नत में रही करे बिलाल फर्श ते घुमे पियो मदीने जो मीर फर्श ते घुमे पियो वो जेको महबूब जन्नत में रही करे अर्श से हले बिलाल जे फर्श से हले बिलाल जे कदमन जो आवाज ॿुधी सघे तो ऐं ॾिठी बि हितां सुञातई त हज़रत बिलाल घुमे पियो ईमान रखत जेको नबी जन्नत में रही करे हज़रत बिलाल जो आवाज ॿुधी भी सके तो बिलाल के ॾिसी भी सके तो अॼु गुंबद खज़राम रही करे यार के जे अंदर आशिक जे दुरूद सलाम के ॿुधंदो आहे